हिन जदीद दौर में साबु जा कहिड़ा हाल आहिनि? अञा ताईं हारनि जी ॾे वठि हली रही आहे या ॻाल्हि खुटी? मां ॻाल्हि करे रहियो आहियां पंहिंजे तालीमी निज़ाम जी, जंहिंखे जिदत जी ज़रूरत आहे। तालीमी निज़ाम जेको अॼु मस्नूई ज़हानत जे ज़रिए पूरी दुनिया में हले थो। छा असां उन मस्नूई ज़हानत जे बारे में कुझु ॼाणूं था? छा असां उन मस्नूई ज़हानत खे इस्तेमालु कयूं था? हलो छॾियो, इहा त नई ॻाल्हि आहे। थोरो पोइते था वञूं। छा असां इंटरनेट जे सही इस्तेमाल खे ॼाणूं था? ऐं छा असां उन जे ज़रिए सही तालीम हासिल करे सघूं था? रियाज़ी, साइंस, अंग्रेज़ी, जोग्राफी जे बारे में ॿुधो अथव? असांजे तालीमी निज़ाम में जोग्राफी बि न पढ़ाई वेंदी आहे। शायदि किथे ॿिए कंहिं नाले सां पढ़ाई वेंदी हुजे। असांखे ज़रूरत आहे त हिन दौर जदीद में दुनिया जे मुख़्तलिफ़ निज़ामनि खे सम्झूं। उहे निज़ाम जेके हिन दुनिया खे हलाइनि था, जेके माण्हुनि जी प्रोफेशनल कैपेबिलिटीज़ खे वधाइनि था, जेके स्किल बेस्ड मतिलबु त हुनर ते इल्मु ॾियनि था। असां वटि केतिरा नौजवान छोकिरा तोड़े छोकिरियूं स्कूल पास करण खां पोइ यूनिवर्सिटियुनि जे कॾहिं हूंदा आहिनि ऐं यूनिवर्सिटियुनि में छा हालात आहिनि उहे सभु असां ॼाणूं था। इन्हनि सभिनी यूनिवर्सिटियुनि में पुराणा ऐं मुद्दे ख़ारिज सबक़ पढ़ाया वेंदा आहिनि। उहे मुद्दे ख़ारिज सबक़ जेके तव्हां दुनिया जे ॿिए मुल्क में छा वञो, पंहिंजे पाड़ेसरी मुल्क खे ॾिसो त शायदि उते बि न पढ़ाया वेंदा आहिनि। असां फिज़िक्स पढ़ंदा आहियूं, दुनिया क्वांटम फिज़िक्स खां बि अॻिते पुॼी वई आहे। असांखे ख़बर ई कोन्हे। असां एतिरा पोइते आहियूं जो असां अॼु बि पुराणी अंग्रेज़ी ॾे कढ लॻल आहियूं। नई अंग्रेज़ी में कहिड़ा लफ़्ज़ अची चुका आहिनि, उन जे लाइ असांखे वोकेबलरी जी लिस्ट ठाहिणी पवंदी आहे, छो त उहे असांजी किताबुनि में मौजूदु न आहिनि। असांजूं डिक्शनरियूं आउटडेटेड थी चुकियूं आहिनि। ईअं ई असांजे शागिर्दनि जा ज़हन बि माऊफ़ ऐं आउटडेटेड थी चुका आहिनि। मुद्दे ख़ारिज निज़ाम, मुद्दे ख़ारिज शागिर्द। ज़रूरत कहिड़ी शइ जी आहे? पहिरियां त असांखे सम्झणो पवंदो त असांखे कहिड़ो तालीमी निज़ाम खपे। अगरि असां सिंध में नज़र घुमाए ॾिसूं त हिकु त सरकारी निज़ाम आहे, उन खां पोइ कुझु ख़ानगी ऐं नीम ख़ानगी स्कूलनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा निज़ाम आहिनि। किथे सेंट्रल बोर्ड आहे, किथे फेडरल बोर्ड आहे, किथे आगा खान बोर्ड आहे, किथे IGCSE O ऐं A लेवल्स आहिनि, किथे अमेरिकन सिस्टम आहे। असां केॾांहुं पिया वञूं? हिन नंढे मुल्क में जंहिंजो नालो सिंध आहे, उन में एतिरे मुख़्तलिफ़ निज़ामनि सां छा थींदो? क्लास डिफरेंस पैदा थींदो। माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पढ़ंदा ऐं उन्हनि जी अप्रोच, उन्हनि जी ज़हनियत ओतिरी हूंदी जेतिरो हू उन निज़ाम जा पैसा भरे सघंदा। असांजी हुकूमत सॻोरी ईअं छो नथी करे त सभ खां बहितर निज़ाम खे चूंडे ऐं सभिनी स्कूलनि सरकारी तोड़े ख़ानगी उन में हिकिड़ो निज़ाम करे छॾे। जेको सरकारी स्कूल में मोकिलणु चाहे सो ॿार पंहिंजा सरकारी स्कूल में मोकिले, ऐं जेको अफोर्ड करे सघे या उनजे घर जे वेझो हुजे या उन खां ॿी का आसानी हुजे त उहो ख़ानगी स्कूल में मोकिले, पर निज़ाम हिकिड़ो हुजणु घुरिजे। सभिनी खे हिकु जहिड़ी तालीम मिलणु घुरिजे। तालीम खे बहितरी ऐं जिदत जी तमामु घणी ज़रूरत आहे। दुनिया चंड खां अॻिते निकिरी चुकी आहे। हाणे त इहो मुहावरो चवण बि सही न आहे त चंड ताईं पुॼी आहे। चंड खां अॻिते निकिरी चुकी आहे। इंटरनेट जो दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे। असां जेके मुद्दे ख़ारिज टेक्नोलॉजी इस्तेमालु करे रहिया आहियूं, उहा टेक्नोलॉजी हाणे असांजे कंहिं कम जी कोन्हे। अगरि पाकिस्तान में तव्हां ॾिसंदव त इंटरनेट जी स्पीड एतिरी आहे जंहिं ते माण्हू कुझु बि नथो करे सघे। ईअं छो आहे? छो त असांखे ज़रूरत ई कोन्हे। असां कॉम्प्रोमाइज़ करे चुका आहियूं। असां हर शइ खे जंहिं तरीक़े सां असांखे ॾिनी वई आहे उन में अलाह जो शुक्र करे वेही रहिया आहियूं। असांखे ईअं न करणु घुरिजे। असांखे वरी सोचणु घुरिजे। असांखे इहो ॾिसणु घुरिजे त असां त शायदि उहा तालीम हासिल न करे सघियासीं, पर असांजी ईंदड़ नस्लूं जेके आहिनि उहे कहिड़े क़िस्म जी तालीम हासिल कनि, उन्हनि खे छा पढ़ायो थो वञे, उहे पाण सां गॾु छा खणी अॻिते वेंदा, उहे दुनिया में छा कंदा। छा उहे बि सदाईं नौकरियुनि जे कढ या सरकारी नौकरियुनि जे कढ मिनिस्टरनि जे दर ऐं वॾेरनि जी चाकरियूं कंदा रहंदा? असांखे इन करणु घुरिजे। असांखे इहा चेन भञणी पवंदी। असांखे इन दामन मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। असांखे सोचणो पवंदो त तालीम असांजी बहितरी आहे, पर उहा तालीम जेका सभ लाइ हिकु करी हुजे, जिदत वारी हुजे ऐं हर जॻह ते कमु ईंदड़ हुजे। तव्हां हैरान थींदव, असांजो जॾहिं पाकिस्तानी ॿार
पाकिस्तान मां निकिरी ॿाहिरि मुल्क में पढ़णु वेंदो आहे त हुन जे लाइ मुख़्तलिफ़ दुनिया हूंदी आहे। मुख़्तलिफ़ दुनिया मां मक़सदु त शहर ऐं आबादियूं ऐं माण्हू त ॿिया हूंदा ई हूंदा आहिनि, पर तालीम जो तरीक़ो तमामु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इन जे करे हुननि खे उते वञी करे जेका स्ट्रगल, जेका महिनत करणी पवंदी आहे, उहो हिकिड़ो अलॻि किस्सो आहे। उन अलॻि किस्से खे तव्हां उन्हनि शागिर्दनि खां वञी पुछो जेके ॿाहिरि मुल्क वञी करे ॾींहुं राति महिनत कनि था। पर जेके पाकिस्तान वेठा आहिनि उहे सम्झनि था त असां वटि जेका हिन वक़्तु नॉलेज आहे, जेको एजुकेशन सिस्टम आहे, इहो दुनिया जो बेस्ट आहे। असां वटि हिकिड़ा उक्ता सुक्ता सचा कूड़ा क्लेम्स कया वेंदा आहिनि त असांजे तालीमी निज़ाम हेतिरी तरक़ी कई आहे, असां वटि लिटरेसी रेशो हेतिरो आहे, असां वटि माण्हू किथे कुझु बि करे सघनि था। इहो त माण्हुनि जो पंहिंजो अकुलु आहे न, इहो त माण्हुनि जो पंहिंजो कॉमन सेंस आहे, इहो हुननि जो IQ आहे, हुननि जे समाज जी परवरिश आहे, हुननि जे समाज जी वाध वेझ आहे, जंहिंजे करे हू स्ट्रीट स्मार्ट आहिनि, पर हू एजुकेशनली स्मार्ट न आहिनि। इन करे स्ट्रीट स्मार्ट ऐं एजुकेशनली स्मार्ट या अकेडमिक स्मार्ट खां असांखे डिफरेंस करे इहो ॾिसणो पवंदो त अकेडमिकली असांखे कुझु न कुझु करणो पवंदो। त अचो वाइदो करियूं त असां पंहिंजे स्कूलनि खां ज़रूरु सवाल कंदासीं। तव्हां सभिनी जे लाइ इंटरनेट मौजूदु आहे, उन इंटरनेट ते वञी करे ॾिसो त दुनिया छा थी पढ़े, दुनिया छा पढ़ाए थी ऐं दुनिया छा घुरे थी। जॉब्स में, नौकरियुनि में, बिज़नेसिस में कहिड़े क़िस्म जा माण्हू फ्लोरिश कनि था। ऐं इहो जेको कॉन्सेप्ट आहे शायदि कुझु माण्हुनि जो, त जेके बि वॾियुनि यूनिवर्सिटी मां ड्रॉप आउट्स हुया, यूनिवर्सिटी मुकमल न करे सघिया, उहे वॾियुनि दुनियाउनि जा हिन वक़्तु बिलियनर्स आहिनि। ईअं न आहे। तव्हां इहो त ॾिसो उहे ड्रॉप आउट किथां जा हुया। उहो हार्वर्ड ऐं स्टैनफोर्ड जा ड्रॉप आउट्स आहिनि। उन्हनि में कुझु हुयो तंहिंजे करे हू हार्वर्ड ऐं स्टैनफोर्ड पुॻा हुया। ऐं हार्वर्ड ऐं स्टैनफोर्ड में बि हू बिल्कुलु नाकाम न हुया, उते हू कामयाबु थिया ऐं उन्हनि खे लॻो त असांजी कामयाबी हाणे हितां खां असांजो दॻि मटियल आहे। इन जे करे उन्हनि उहे यूनिवर्सिटीज़ छॾियूं। उहे ड्रॉप आउट्स न आहिनि, उन्हनि पाण उहे छॾियूं, छो त उन्हनि पंहिंजो बहितर मक़सदु हासिलु कयो, पर उन्हनि यूनिवर्सिटियुनि में रही करे उन्हनि खे उहा ॻाल्हि सम्झ में आई। असांजी यूनिवर्सिटियूं दुनिया जी 1000 यूनिवर्सिटीज़ में शायदि कुझु चंद ई आहिनि। असांखे कुझु करणो पवंदो। असांजी पुराणी तहज़ीब, इंडस वैली सिविलाइज़ेशन पूरी दुनिया में मशहूरु आहे। अॼु असां उहे ई माण्हू आहियूं जेके हाल हाज़िर में कंहिं ॻड़प में नथा अचूं। अचो त तालीम खे सुधारियूं ऐं पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजे आईंदे जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ कुझु करे वञूं।